ओम शांति। अॼु जी मुरली तारीख़ 16/11/2021। अॼु मुरली में गीता रात जी राई थकजो न। ओम शांति। अॼु मिठा मिठा शिव बाबा ब्रह्मा जी तन द्वारा चवनि था, मीठे मीठे रूहानी ॿारनि गीत जो अर्थ सम्झो। बाप आया आहिनि भक्ति रूपी रात जो विनाश करे ॾींहुं स्थापन करण। शिव जी बाप खे ई सॾु कंदा आहिनि, हे पतित पावन अच। सम्झंदा आहिनि कोई समय असां पावन हुयासीं, हाणे पतित आहियूं। चीज उहा चीज उहा वठबी आहे, मांगबी आहे जो पहिरियों हुई। भई कहिड़ी चीज जी असांजी इच्छा आहे, असां पहिरियों ॾिठी आहे। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो पवित्र देवी देवताउनि जी राजधानी हुई। तॾहिं त माण्हू राम राज्य चाहिनि था, सुख शांति चाहिनि था। जॾहिं असां ॾिठी आहे तॾहिं त चाहियूं था। ज्ञान ज्ञानेश्वरी ही पोइ राज राजेश्वरी ठहींदी। जीअं जगदम्बा लक्ष्मी अलॻि अलॻि आहिनि। लक्ष्मी खे कॾहिं जगदम्बा न चईंदासीं। लक्ष्मी जा ॿार उनखे मातेश्वरी चईंदा। हिते जगदम्बा खे सभु भारतवासी जो बि रिलीजियस माइंडेड आहिनि, उहे सभु मां चईंदा आहिनि। बस जगदम्बा जी आत्मा लक्ष्मी जो रूप धारण कंदी, लेकिन पाठ त अलॻि अलॻि समय जो आहे न। जगदम्बा जो हाणे जो पाठ आहे संगम युग जो, लक्ष्मी जो सतयुग जो पाठ आहे। देवी देवताउनि जे मंदिर में वञी करे उन्हनि जी भक्ति कंदा आहिनि। हाणे तव्हांखे मालूम थियो आहे न कि असां ॾाढी भक्ति कई आहे। दान पुण्य आदि जेतिरा तव्हां कया अथव ओतिरो के बि न कया आहिनि। तव्हां सभिनि खां जास्ती भक्ति कई अथव। हाणे तव्हां पंहिंजो यादगार जीते जी ॾिसो था। आदि देव आदि देवी आहे जेके जगदम्बा चईंदा आहियूं। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो जगदम्बा धनवान ठहींदी आहे। तव्हां हुनजा ॿार आहियो, तव्हां हाणे पढ़ो था। उहो गॉडेस ऑफ नॉलेज आहे। उहो नॉलेज सां कॾहिं बि राजा रानी न ठहींदा आहिनि। दुनिया में जो पढ़ाई पढ़ंदा आहियूं हुन सां राजा रानी थोरी ठहींदा आहिनि। तव्हां ॼाणंदा आहियो असां आत्मा ई शिव बाबा जा ॿार आहियूं ऐं इहे प्रजापिता ब्रह्मा आहे। शिव बाबा हिन द्वारा नई दुनिया जी स्थापना था करनि। ॻायल बि आहे ब्रह्मा द्वारा स्थापना। इहे सुठी रीति सम्झी करे धारण करिणो आहे। चवंदा आहिनि शेरनी जो दूध सोने जे बर्तन में ठहियलु आहे। ये ज्ञान भी आहे सर्वशक्तिवान परमपिता परमात्मा जो। हिन ज्ञान जे लाइ धारण करण जे लाइ बुद्धि रूपी बर्तन सोने जो खपे। अर्थात बुद्धि में कोई बि छी ॻाल्हि न हुजे। सभु बाप जी यादि में कढणो आहे। कॾहिं कॾहिं जॾहिं सभु धीरे धीरे निकिरंदा वेंदा त बाबा जो ज्ञान असांजी बुद्धि में भरिजंदो वेंदो। नई दुनिया में आत्मा और शरीर ॿई सोने जा हूंदा आहिनि, अर्थात शुद्ध पवित्र हूंदा आहिनि। सोने खे प्योर मञिबो आहे न। हाणे त मिलावट आहे, लेकिन सतयुग में असांजी आत्मा और शरीर ॿई प्योर शुद्ध हूंदा। हाणे तव्हांजी आत्मा पत्थर जो बर्तन आहे, जो शरीर बि अहिड़ो आहे। भारत में ई श्याम और सुंदर पतित ऐं पावन जो ॻायल आहे। ॿियो के खंड में न आहे कि असां पतितनि खे अची करे पावन ठाहियो। भारतवासी चईंदा आहिनि दुखनि सां छुड़ायो, शांति में वठी हलो। विवेक बि चईंदो आहे कि असां भारतवासी पावन हुयासीं, हिन लक्ष्मी नारायण जो राज्य हुयो। पर केतिरा बि वॾा आदमी आहिनि, उहे बि गुरू जे अॻियां उन्हनि जे अॻियां पाऊं ज़रूरु पाईंदा आहिनि उन्हनि जो। छो जी गुरू संन्यास धारण कयो अथई, 5 विकार छॾिया अथई। त विकारी निर्विकारी जो मान रखंदो आहे, पवित्रता जो मान आहे। द्वापर खां राजा रानी ऐं वज़ीर हूंदा आहिनि। सतयुग में राजा रानी खे वज़ीर हूंदो न आहे। जॾहिं पतित राजा रानी थींदा आहिनि त हिकु वज़ीर रखंदा आहिनि। हाणे त ॾाढा पतित थी विया आहिनि त सैकड़ो वज़ीर रखंदा आहिनि। इहे बि ड्रामा जी भावी आहे। बाबा ॿुधाईंदा आहिनि ॿुधाईंदा आहिनि ॾिसो कीअं ड्रामा जी भावी ठहियलु आहे न, जो पहिरियों ज़रूरु भारत में ई हुया। हाणे ॿिया धर्म वारा बि पहिरियों भारत ई हुयो। बाबा चए थो ॾिसो वीचार करो, पहिरियों भारत में हिकु धर्म हुयो। हाणे केॾा सारा धर्म थी विया आहिनि दुनिया में, केॾा सारा माण्हू थी विया आहिनि। बाप सम्झाईंदा आहिनि हिन समय तव्हां आहियो ज्ञान ज्ञानेश्वरी। जगदम्बा ब्रह्मा जी बेटी आहे। नॉलेज गॉडेस ऑफ नॉलेज। जगदम्बा ज्ञानवान आहे, जो ॿिए जन्म में धन जी लक्ष्मी थींदी आहे। हिन समय वो ज्ञानवान आहे, हुन वटि ज्ञान जो धन अथसि। ऐं ॿिए जन्म में
उन वटि विश्व जी महारानी हूंदी, एतिरो उन वटि धन हूंदो। तव्हांखे हाणे बाप ज्ञान सिखाए थो, तव्हां ॼाणंदा आहियो असां हुते वञी करे धनवान ठहींदासीं। दुनिया में ये कंहिंखे बि पतो न आहे कि ये लक्ष्मी नारायण धनवान कीअं ठहिया। लक्ष्मी नारायण ई पंहिंजो 84 जन्म वठी ब्रह्मा सरस्वती जो पाठ वॼाईंदा आहिनि। ब्रह्मा जगत पिता त ज़रूरु ब्रह्मण ब्रह्मणिया बि हूंदा। तव्हां केतिरा ब्रह्मण ब्रह्मणिया आहियो न। तव्हां ॼाणंदा आहियो असां हिन ज्ञान सां भविष्य में अहिड़ो धनवान ठहींदासीं, हिकदमि गॉडेस ऑफ वेल्थ। इन सां वधीक वेल्थ कंहिं वटि हूंदी न आहे। पूरे कल्प में एतिरे धन कंहिं वटि न हूंदो आहे जेतिरो सतयुग में तव्हां वटि हूंदो। इन करे ॻाल्हि आहे नॉलेज इज़ सोर्स ऑफ इनकम। जज बैरिस्टर आदि नॉलेज सां ठहींदा आहियूं, लेकिन सभिनि खां ऊची नॉलेज ये परमात्मा जी आहे, जंहिंसां असांखे एतिरी ऊचे पद जी प्राप्ति थी थिए, एॾी ऊची इनकम थी मिले। त हिन जी इनकम ॾिसो केॾी आहे। कोई डॉक्टर खे हिकु हिकु केस जो ₹1,00,000 मिलंदो आहे। कोई राजा रानी वो प्रिंस बीमार थींदो आहे त डॉक्टर बीमारी सां छुड़ाए त ख़ुशी में अची करे उन्हनि खे वॾो वॾो मकान ठाहे ॾींदा आहिनि, पैसा ॾींदा आहिनि, केतिरी इनकम थी वेंदी अथनि। त पढ़ाई सां पद प्राप्त थींदो आहे। इहा तव्हांजी पढ़ाई बि आहे, धंधो बि आहे। तव्हां मिठा ॿार हाणे सौदा करण आया आहियो, कख पन ॾेई करे लख था कमायो। बाप अविनाशी सर्जन भी आहे। सदैव हेल्दी रहण जे लाइ बाबा योग बि सेखारीनि था। बाबा चवंदा आहिनि मां गारंटी थो करां तव्हां एवर हेल्दी 21 जन्मनि जे लाइ ठहींदव। त अहिड़े सर्जन जी दवाई अथव श्रीमती सुन था हलो, जॾहिं बाबा गारंटी था करनि। अॼु डॉक्टर चए था ईअं न खाओ त तव्हांखे हीअ बीमारी न थींदव, त कीअं परहेज़ कंदा आहिनि। हिते बाबा 21 जन्मनि जी गारंटी थो ॾिए त बि मनुष्य आत्मा जी बुद्धि ॾिसो बाप जी मत ते हलनि नथा। बाप जी मत खे मञो त 21 जन्म निरोगी हेल्दी वेल्दी हैप्पी रहंदव। मूंखे यादि करो, मूंखे निराकार रूप में यादि करो। बाबा जी दवाई बि केॾी सहज आहे। मन मना भव, स्वयं खे आत्मा सम्झो, मूंखे निराकार रूप में यादि करो। चईंदा आहिनि सिमर सिमर सुख पाओ, कल कलेश मिटे सभु तन जा। भक्ति मार्ग में कोई कल कलेश मिटंदो न आहे। ॾाढा सन्यासी माण्हू बि बीमार में अर्धांग पिया हूंदा आहिनि, मतिलबु ईअं ई पिया हूंदा आहिनि जीअं त पागल थी वेंदा आहिनि। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो बाप जी श्रीमत ते हलूं था त असां एवर हेल्दी ठहींदासीं। हुते आयु एवरेज 125 150 वर्ष रहंदी। ईअं न कि द्वापर में एकदम 35 वर्ष थी वेंदी, न। पहिरियों पहिरियों 100 125 हूंदी आहे, पोइ 70 80, हाणे त 35 40 वर्ष तक बि 35 40 वर्ष में ई माण्हू हली वेंदो। कोई कोई त जन्मियो ऐं वियो, छोटेपन में ई मरी वेंदा आहिनि। छो जी भोगी आहिनि। तव्हां ॼाणंदा आहियो हाणे भोगी सां योगी था ठहूं न। हुते आयु एतिरी वॾी हूंदी जो अकाले मृत्यु कॾहिं थींदी न। बाप स्मृति था ॾियारनि तव्हांखे केतिरो राज्य भाग्य ॾिनो हुयो, हाणे रावण तव्हांजो राज्य भाग्य लूटियो अथव। तव्हां विकारनि जे वश कर्म कंदी कंदी सभु ख़तमु थी वियो आहे। हुते इहे मंदर आदि बि हूंदा न, पूरी दुनिया ई मंदिर लाइक़ु हूंदी। चैतन्य शिवालय, चैतन्य देव स्थान। हिते त ॾिसो असां सतयुग में देवताउनि जी दुनिया में हुयासीं। चैतन्य में असां उन्हनि जो महल आदि हुनजी दुनिया ॾिठी आहे। त हिन समय कुझु उहो आहे न, इन करे यादगार जे लाइ नंढो मंदरु ठाहे छॾींदा आहियूं। हुते वञी करे ॾाढो सुख जो अनुभव कंदा आहियूं। मंदर थी ईंदा आहियूं त ईअं लॻंदो आहे असां भॻवान वटि थी आयासीं, असां देवी देवताउनि वटि थी आयासीं। किथे पूरी दुनिया उन्हनि जी हुई, किथे हाणे नंढी सी जॻह असां उन्हनि जी ठाहे छॾींदा आहियूं। तव्हांजो स्लोगन बि आहे न, भारत आदि सनातन देवी देवता धर्म जिंदाबाद। बाक़ी भारत जो आदि सनातन देवी देवता धर्म जिंदाबाद, बाक़ी सभु मुर्दाबाद। अर्थात अनेक धर्म विनाश। हुते सिर्फ़ु हिकु ई भारत खंड में हिकु ई धर्म हूंदो। हिकु खंड में मनुष्य बि थोड़ा। तव्हां लिखी सघंदा आहियो थोरे समय में भारत जी आबादी 9 लख थी वेंदी, ॿिया सभु ख़तमु थी वेंदा। हुते हिकु ई धर्म हूंदो। हाणे उहो स्थापना थिए थो। न्यू डीटी राज्य में हिकु ई भाषा, हिकु ई रस्म रिवाज हूंदी। हिते हर हिक जी रस्म रिवाज पंहिंजी आहे। हुते वन राज्य वन कम्युनिटी हूंदी। तव्हां ईअं स्लोगन अख़बार में विझी सघंदा आहियो। बाबा सां राय वठो कि पैसा ख़र्च करे अख़बार में विझूं
बाबा खां ईअं राय वठंदा आहिनि। बाबा चवंदा आहिनि भल विझो, मनुष्य खे मालूम त पए आख़िर हिन दुनिया में थिए छा थो। चईंदा बि आहिनि क्राइस्ट खां 3000 वर्ष पहिरियों स्वर्ग हुयो, वन रिलीजन वन कम्युनिटी, सूर्यवंशी देवी देवताउनि जी हुई। हिन महाभारत लड़ाई खां पोइ स्वर्ग जा गेट खुलंदा। अखबार में विझो नाम बीके जो हुजे, परंतु बीके त तॾहिं कहलाए सघंदासीं न जॾहिं पवित्र रहे। बाप खे सॾु कंदा आहियो, हाणे बाप आया आहिनि त हाणे बाप से प्रतिज्ञा करो। भक्ति मार्ग में केतिरा धक्का खाईंदा आहिनि, यज्ञ तप दान आदि कंदा आहिनि। पहिरियों हिकु शिव जी भक्ति कंदा हुया, पोइ देवताउनि जी, हाणे त अव्यभिचारी भक्ति कंदा रहंदा आहिनि। केतिरा प्रकार जी माण्हू भक्ति कंदा आहिनि न। हाणे बाप असांखे सभु दुखनि सां छुड़ाए थो। बाप तव्हां ॿारनि खे नॉलेज ॾेई केतिरो ऊच थो ठाहे, मनुष्य खां देवता थो ठाहे। सतयुग में तव्हां वटि सभु कुझु सोने जो हूंदो, बाप तव्हांखे श्रीमत थो ॾे, स्वर्ग जो मालिक थो ठाहे। तव्हां पोइ श्रीमत ते छो था हलो? बाबा असांखे प्रश्न थो पुछे। जॾहिं एतिरी वॾी प्राप्ति थिए थी, आत्मा सम्झे बि थी, पोइ छो थी हले? बाप चमकटनि जी फांसी सां छुड़ाइनि था, गर्भ जेल जी सजाइनि सां छुड़ाइनि था। तव्हां स्वर्ग में गर्भ महल में रहंदव, हिते आहे जेल। छो जी मनुष्य पाप कर्म कंदा आहिनि। हुते 5 विकार ई न आहिनि त बाबा चवंदा आहिनि हुते त 5 विकार ई न आहिनि। पोइ बि राजा रानी प्रजा जे मर्तबे में फ़र्क़ु त हूंदो आहे न। पैसा कमाइण लाइ मनुष्य महिनत त कंदा आहिनि। हुते वज़ीर बाबा चवंदा आहिनि भल उते मर्तबो अलॻि अलॻि हूंदो, 5 विकार न हूंदा, मर्तबो अलॻि अलॻि हूंदो। बाक़ी हाणे जीअं महिनत करूं था पैसा कमाइण लाइ, उते ओतिरी महिनत न थींदी। हा थोरी बहुत त पंहिंजो धंधो हलाइण लाइ तकदीर आदि न हूंदो। छो जी हाणे असां प्रारब्ध था पायूं। हाणे बाप चवनि था ॿार तव्हां श्रीमत ते हलो। मां दूर देश खां आयो आहियां, पतित शरीर में पतित राज्य में। इहो आहे रावण जो देश। तव्हां ॿारनि खे अची करे वरसो थो ॾियां। अहिड़े बाप जी आज्ञा खे मञिणो खपे न। जेको न मञंदो आहे उहो कपूत ठहरियो। विकार जे पुठियां एतिरो थोरी हैरान थियणो खपे। बाबा चवंदो आहे इहे विकार दुख ॾियण वारा आहिनि। पतितनि खे पावन ठाहिणो आहे, इहो मुंहिंजो कमु आहे। केतिरो प्यार सां सम्झाइनि था, खाओ पीओ सुखी रहो। इहे यादि रखो कि असां शिव बाबा जा आहियूं। असांजी पालना शिव बाबा खां थी थिए। अगरि मित्र संबंधी आदि जी चीज़ पाईंदव त उहो यादि ईंदव त पद भ्रष्ट थी वेंदो न। हिते शिव बाबा जे भंडारे सां पतित पावन बाप जे यज्ञ सां ई परवरिश थी थिए, न कि पतित घर सां। ऐं कहिड़ी बि केर बि तव्हांखे चीज़ ॾे थो, उहो यूज़ था करो त हुनजी यादि ईंदी। हिन करे ॻाल्हि आहे अंतकाल जो स्त्री सिमरे। केतिरी सुठी अवस्था थियणी खपे न। गृहस्थ व्यवहार में भी रहंदे बुद्धि सां ये समझणो है कि सब कुछ बाबा जो आहे। जो कुछ भी खाओ था पियो था पायो था सभु समझो ये शिव बाबा जो आहे। हाणे असांजो ये असां ट्रस्टी थी करे संभालियूं था। दुनिया में जेको बि ॾिसूं था ये सभु ख़तमु त थियणो ई आहे। मुंहिंजो त हिकु शिव बाबा। हाणे बाप जी कॾहिं माला सिमर बि आहे छा? मां तव्हां ॿारनि खे स्मृति थो ॾियारां कि मूंखे यादि करो। तव्हांखे ॾाढो बल मिलंदो, विक्रम विनाश थी वेंदो, बलवान ठही वेंदो। बाप जी याद सां आत्मा बलवान ठही वेंदी है। लक्ष्मी नारायण बलवान हुया, जो बलवान हूंदा उहो राजा ई पाईंदा। हाणे जो ठहींदा उहे ई त राजा ई पाईंदा न। बाबा पंहिंजो मिसाल ॿुधाईंदा आहिनि। मां 12 गुरू कया। गुरू चई सुबुह उथी करे 100 मालायूं जपो। असां चईंदा हुआसीं ॿियो कोई टाइम ॿुधायो। सॼो ॾींहुं धंधो दौरी में थकी वेंदा आहिनि। जीअं तव्हां ॿार बि चईंदा आहिनि न बाबा सवेरे उथी नथा सघूं। बाप चईंदा आहिनि ईअं न चओ। असां पवित्र रही न सघंदा आहियूं, यादि में रही न सघंदा। यादि न कंदव त विक्रम कीअं विनाश थी वेंदव थींदा। तव्हांखे त सतो प्रधान ज़रूरु ठहिणो अथव। इहो अंतिम जन्म आहे न, ज़रूरु पवित्र त ठहिणो ई आहे। बाप जी श्रीमत ते न हलंदव त छा पद पाईंदव? अधु कलाक खां मूंखे सॾु पिया करो न। हाणे मां आयो आहियां पावन ठही करे, मूंखे यादि करो। ॿियनि खे बि रास्तो ॿुधायो। मैसेज त ॾियणो ई आहे न। बाप चईंदा आहिनि मन मनाव। मौत साम्हूं बीठो ई आहे। तव्हांखे ई मैसेंजर अथवा पैगंबर चईंदा आहिनि। तव्हां ब्राह्मणनि जे सिवाइ कोई मैसेंजर ठही न सघंदो आहे। पतित पावन शिव बाबा ईंदा आहिनि। कंहिंमें प्रवेश कंदा
ये भी लिखल आहे न, ब्रह्मा द्वारा स्थापना कंदा आहिनि, त सम्झण जी ॻाल्हि आहे ब्रह्मा में ही प्रवेश कंदा। इहो भी लिखल आहे साधारण मनुष्य तन में, त ज़रूर हिन समय ब्रह्मा साधारण मनुष्य तन में हूंदा। ये समझ जी ॻाल्हि आहे, लेकिन मनुष्य सम्झनि नथा। सूक्ष्म तन में प्रजापिता ब्रह्मा कीअं थींदो? ये आहे ही पतित खां पावन ठहिण जो ज्ञान। हिते ही पावन ठहिणो आहे न। सूक्ष्म तन में ब्रह्मा खे विहारे करे छा कंदा? साइलेंस बल सां स्थापना थी थिए, साइंस बल सां विनाश थींदो। सभी चवंदा आहिनि शांति कीअं मिले? हाणे आत्मा त आहे ही शांत स्वरूप, हिते आई आहे पाठ वॼाइण। हिते शांति कीअं रहंदी? शांति त शांतिधाम में मिलंदी। हुते सुख दुख का न्यारी स्थिति शांति में रहंदा आहिनि। हिते दुख धाम में दुखी मिलंदो। सतयुग में सुख शांति ॿई हूंदा। हाणे तव्हां ॿार हिते सम्मुख ॿुधो था, बाप चवंदा आहिनि पतित मूंसां कॾहिं कोई, बाबा चवंदा आहिनि मूंसां पतित कोई मिली न सके, कोई मिले न। न त अगरि मिलायो मूंसां के पतित खे, त जेकी ब्राह्मणी वठी ईंदी उन ते पाप चढ़ंदो। ॻायल बि आहे न इंद्र सभा में परी जो मिसाल जो गायन भी आहे। वास्तव में इंद्र सभा इहा आहे जॾहिं बाबा ईंदो आहे। ज्ञान सब्ज परी तव्हां आहियो, पुखराज परी बि हिते ई आहे। त ॿियो ही अगरि हिन इंद्र सभा में कोई पतित खे वठी आया त ॿियो ही धक्को खाईंदा। बाबा सख़्त मना कंदा आहिनि, कोई पतित खे न वठी अचो। अॻियां बाबा हमेशह पुछंदा हुया कि प्रतिज्ञा कई? त चवंदा आहिनि पुरुषार्थ था करूं, जॾहिं पक्को निश्चय थी वेंदो तॾहिं मिलंदासीं। अगरि मिली करे विकार में वियो त 100 गुणा दंड मिलंदो। बाप सम्झाईंदा आहिनि शायदि इन्हनि जी तकदीर में न आहे। बाप त तदबीर ॿुधाईंदो आहे तकदीर ठाहिण जे लाइ, अर्थात पुरुषार्थ जो तरीक़ो ॿुधाईंदो आहे। पोइ अहिड़े बाप जो चइण न मञो त छा गति थी वेंदी? बाप खे तरस पवंदो आहे। बाप चवंदा आहिनि पंहिंजे खे करेक्ट कंदा वञो, ईअं न कि हलंदे हलंदे ई मरी वञो। न, डपु हुजणो खपे कि मूंखे बाप खे यादि करे पापनि जो बोझो उतारणो आहे। पूरो बाप समान थी करे ही शरीर छॾिणो आहे। अच्छा, सभिनि जी सदगति करण वारो हिकु शिव बाबा, उन्हनि जी त फोटो कढी न सघंदा आहियो। उन्हनि खे दिव्य दृष्टि सां ही ॾिसी सघंदा आहियो। बाक़ी ॼाणे त सघंदा आहियूं न, बाबा खे बुद्धि रूपी अख सां ॼाणे सघंदा आहियूं। छा ओम शांति वरदान आहे। नंबर 1 बिज़नेसमैन ठही हिकु सेकेंड व संकल्प में कमाई जमा करण वारा पदम पति ठहूं। नंबर 1 बिज़नेसमैन उहो आहे जो स्वयं खे बिज़ी रखण जो तरीक़ो ॼाणंदो आहे। बिज़नेसमैन अर्थात जंहिंजो हिकु संकल्प बि व्यर्थ न वञे। बाबा जी बिज़नेस, बाबा जेको सिखाए थो हिन में सम्झो हिकु संकल्प बि व्यर्थ न वञणो खपे। हर संकल्प में कमाई हुजे। जीअं उहो बिज़नेसमैन हिकु हिकु पैसे खे कार्य में लॻाए करे पदम गुणा ठाहींदो आहे, हीअं तव्हां बि हिकु हिकु सेकेंड व संकल्प कमाई करे ॾेखारियो, तॾहिं पदमपति ठहींदासीं। हिन सां बुद्धि जो भटकण बि बंदि थी वेंदो, व्यर्थ संकल्पनि जी कंप्लेन बि ख़तम थी वेंदी। स्लोगन आहे जो मांगदा आहियो वो ख़ुशी जे खज़ाने सां, जो मांगदा आहिनि वो ख़ुशी जे खज़ाने सां संपन्न थी सघंदा आहिनि। छो जी जाते मांगण आहे उते इच्छायूं आहिनि, ऐं इच्छा कॾहिं बि मनुष्य खे ख़ुशि न कंदी आहे। कुझु न कुझु प्राप्ति जे लाइ इच्छा थींदी ई रहंदी त ख़ुशी थींदी ई न। इन करे मांगण बंदि, इच्छा मात्रम अविद्या, सर्व प्राप्ति संपन्न मां आत्मा सदा प्रसन्न रहण वारी। अच्छा, ओम शांति।